नाज़रीन अॼु हिते GTA जे अॻुवां शिया खानबार ऐं उन खां अलावा बाल साहब ऐं रणबा GTA जो रणबा अलाज खानबार जिते अॼु गुलाम अहमद जेके डिनर पार्टी आहे उते शिरकत आहे। अचूं त तुंहिंजे इलाइक़े जे आवाम खां ऐं तुंहिंजे इलाइक़े जे ॻोठ वारनि खां पुछूं त हिन जेके उमेदवार पीस 8 जो GTA उमेदवार शिया खानबार जो हिते अची पुॼी रहियो आहे ऐं हुनजी हिते जेकी दावत आहे जो अहवाल हिननि खे कीअं ऐं कीअं रिआयत कंदा। असांखे ख़बर कोन्हे। असां पंहिंजी तरफ़ इलेक्शन जी पूरी पूरो कयूं था, सरबराह पूरी कयूं था, कोशिशि कंदा आहियूं इलेक्शन में हर हिकु मुल्क थो लॻे सभु जॻह ते पहुची सघूं। मां सम्झां थो काफ़ी ॻोठ रहिजी वेंदा आहिनि, हर हिकु माण्हू ॿिया त वॾा माण्हू कीअं वेंदा आहिनि, असांजो तरीक़ो हर माण्हू पहुचूं आहे ॾाढो मुश्किल पहुचूं। असां सॼी ख़ानदान कमारे जो गॾु रहियो हुयो। का बि इलेक्शन अहिड़ी न थी आहे जंहिंमें अज़हर ख़ान ख़ानदान जुदा रहियो हुजे। ऐं गुज़री लोकल गवर्नमेंट इलेक्शन थी असां अज़हर ख़ान ज़रूरु हुयो, असांजी सलाह सां माण्हू न बीहारिया हुई। पुट बि जेको बीहारी असां न चयोसीं, जेको असां सां पुट जेको बीठो असांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ बीठो ऐं जेको पुट तरीक़ेकार कयो असांजी मर्ज़ी ते न कई। सो कॾहिं बि इहा फैमिली जुदा थी कोन्हे। हे कुझु 4 ॾींहं अॻु में थियो, उहो देरि सां थिए पंहिंजो कर्नल मीटिंग रखी वई आहे ऐं JDA जा असांजा अॻुवान अचनि पिया। गौंसबा ख़ान मार NA 199 जो उमेदवार ऐं PS 8 ते मीर शहरियार ख़ान मार हू थियल आहे, उहो अचे पियो ऐं असां उन्हनि जे लाइ इंतज़ारु कयो आहे। हीअ जेकी बि आवाम आहे उनजी दिलि जी गहराइनि सां वेलकम चवंदासीं। गौंसबा ख़ान JDA जो उमेदवार आहे उनजी ऐं PS 8 ते असां पंहिंजो शहरियार ख़ान जी हिमायत कयूं था। उमेदवार न आहे ऐं सिर्फ़ु PS 8 आहे तमामु मथी उहो असांजो JDA जो पंहिंजो वॾो आहे उहिदेदार आहे, उहो अचे पियो असां ते असां वटि ऐं असांजा कुझु उते वाउंट आहिनि जंहिंजे लाइ असां उन सां हिमायत कई आहे। गॾिजी वञी उते वर्क बि कंदासीं असां हिन ते हिते असां 198 ते असां जेको आहे त JU आहे उमेदवार साईं मौलाना अब्दुल्ला पौड़ जी हिमायत करे चुका आहियूं अॻु में ऐं हाणे बि हिमायत कयूं। अलाह जो शुक्र आहे, बाबा जन जो अॻे तक हूंदो हुए पर घणो टाइम थियो जो गैप अची वियो। उन खां पोइ जॾहिं मां हाणे आयो आहियां, मूंखे 2 हफ़्ता थिया आहिनि हिते घुमंदे वर्क कंदे निकिरंदे, मूंखे ॾाढो पॉज़िटिव रिस्पॉन्स थो मिले। 2 मेजर फैक्टर्स आहिनि। हिकु पीपल्स पार्टीअ जी हिते परफॉर्मेंस न रही आहे, सॼी सिंध वांगुरु हिते बि सिर्फ़ु तबाही थी आहे। ॿियो फैक्टर जतोई एलिमेंट जेको आहे उन्हनि जो सिर्फ़ु हिते क्राइम ऐं क्रिमिनल जी सपोर्ट। इहे 2 फैक्टर्स जेके आहिनि उहे असां लाइ ॾाढा पॉज़िटिव था वञनि। असां माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, असांजो रिकॉर्ड लखी तालके में घड़ी यासीन में मौजूदु आहे। हिते बि अॼु बि अचूं था त जेके 93 इलेक्शन ताणी बाबा जूं जेके डेवलपमेंट स्कीम्स ॾिनल ऐं स्कूल्स रोड इलेक्ट्रिसिटी उहे ई 3 मौजूदु आहिनि। उन खां पोइ ॾाढो हिते घटि कमु थियो आहे त असांखे इन शइ जो वॾो सुठो रिस्पॉन्स थो मिले हिते। असां अवाम सां त बिल्कुलु मुलाक़ात में हूंदासीं राब्ते में, पर हाणे रही ॻाल्हि डेवलपमेंट जी, उहो डिपेंड थो करे त असां कहिड़ी धुर सां नेचुरली जीअं पाकिस्तान में रहियो आहे त जेके धुरियूं गवर्नमेंट सां एफिलिएटेड हूंदियूं आहिनि उन्हनि जी डेवलपमेंट कुझु बहितर थींदी आहे इलाइक़नि जी, जेके अपोज़िशन में हूंदियूं आहिनि उन्हनि जी कुझु घटि थींदी आहे। प्रोग्राम शहरियार ख़ान मार खे वेलकम करण जो हुयो ऐं ॾाढी ख़ुशी थी। आवाम जी पज़ीराई बि काफ़ी मिले थी। JDA जे उमेदवार जी असां उनजी PS 8 ते उनजी असां हिमायत कयूं था। NA ते साईं अब्दुल्ला पौड़ साहब इंशाअल्लाह असां भारी अक्सरियत सां 25 तारीख़ ते खटे कामयाब कंदासीं ॿिन्ही उहिदेदारनि खे। जेको आहे असां वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे आबिद भयो ऐं उन सां मुक़ाबले में जेको आहे JUI जो उमेदवार आहे मौलाना अब्दुल्ला पौर ऐं आज़ाद उमेदवार जेको आहे उहो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई आहे ऐं PS 7 शिकारपुर ते जेको आहे पीपल्स पार्टी जो इम्तियाज़ शेख ऐं ग्रेड अलायंस जो तैमूर पठान जो मुक़ाबिलो त आहे। ऐं असां जेकॾहिं अचूं PS 8 ते त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरदार मुइन ख़ान पौर ऐं ग्रेड अलायंस जो शहरियार महर
ऐं उन सां गॾु जेको आहे JUI जो उमेदवार आहे मौलाना अब्दुल्ला महर साहिबु। जेकॾहिं असां इलेक्शन जे हवाले सां ॾिसूं त इलेक्शन जे हवाले सां शिकारपुर ज़िले समेत तालके खानपुर अंदरि जेके चूंड सरगर्मियूं उमेदवारनि जूं त वॾे जेको आहे जोश जज़्बे सां जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि या ॻोठनि में जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्नर गॾिजाणियूं त थी रहियूं आहिनि, पर असां जेको महसूसु कयो आहे त माण्हुनि में इलेक्शन जो जोश त आहे, पर साॻिया ई माण्हू सुबुह जो हिकिड़े हंधि ॾिसूं था, मंझंदि जो ॿिए प्रोग्राम में ॾिसूं था, वरी शाम जो टे प्रोग्राम में ॾिसूं था, त भई राति जो जेको आहे चोथे प्रोग्राम में साॻा ई माण्हू उहे उन्हनि वटि उमेदवारनि वटि आहिनि। हाणे इहा ख़बर नथी पए त कहिड़ी धुरियूं कंहिंसां वोट कास्ट कंदियूं। ऐलान त कनि था माण्हू त असां फिलाणे खान ऐं फिलाणे उमेदवार जी हिमायत कयूं था, पर हाणे उहो वक़्तु ॿुधाईंदो, उहो 25 जुलाई जो ॾींहुं ॿुधाईंदो त असांजे हिन शिकारपुर ज़िले में कहिड़ा उमेदवार कामयाबु थींदा। सिक्योरिटी जे हवाले सां जीअं SSP शिकारपुर सां बि असांजो राब्तो थियो हुयो, जंहिं ॿुधायो त जिते हसास पोलिंगियूं आहिनि उते असां मुख़्तलिफ़ हसास पोलिंगनि ते पुलिस अलर्ट कई आहे, फ़ौज जा जवान बि उते मौजूदु हूंदा, रेंजर्स जा जवान बि हूंदा, ऐं उन सां गॾोगॾु पेट्रोलियम जे हवाले सां पुलिस जेको आहे मुख़्तलिफ़ लिंक रोडनि ते, मेन रोडनि ते ऐं मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते जेको आहे उहो पंहिंजो पेट्रोलिंग कंदी। ऐं उन खां बाद जेको आहे ॾिसणो इहो आहे त 25 जुलाई ते जेको आहे शिकारपुर ज़िले में कहिड़ा उमेदवार कामयाबी माणे हिन अवाम जी ख़िदमत करे सघनि था। अकबर इनकलाबी साहिब, ॻाल्हि इहा ई आहे त इंतिज़ामिया बार बार इहा दावा थी करे ऐं असांजा कैंडिडेट जेके आहिनि उहे बि इहो ई ॿुधाइनि था त जिते हसास पोलिंगियूं आहिनि उते किथे बि को झेड़ो न थींदो। ऐं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अञा असां वटि इलेक्शन आई न आहे त धुरनि में जेको आहे शिकताण जीअं बिजराणी ऐं तेगाणी टकार आहे उहो इंतिहाई जेको आहे हसास जेके आहिनि उतां जी पोलिंगियूं आहिनि। हाणे जिन क़ौम जा सरदार, जिन बिरादरियुनि जा सरदार इहा दावा था कनि त बिरादरियूं इलेक्शन वारे ॾींहुं को बि खून रेज़ी जो असां वटि अंदेशो न आहे, इहे न विढ़ंदा। असांखे लॻे थो जेको असां जेकी शइ ॾिसूं था त जिते हसास इंतिहाई हसास पोलिंगियूं आहिनि, जिते बिजराणी तेगाणी या जतोई बिरादरी जा जहिड़ा आहिनि या ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल आहिनि या क़बाइली जहिड़नि में जिन जा केस दाख़िल आहिनि, उहे पोलिंगनि ते कीअं पहुचंदा, उन्हनि जी ज़िमेवारी केरु खणंदो, या उहे जिते क़बाइली जहिड़ा हलनि था त उतां माण्हू कीअं, तक़रीबन असां जेको अंदाज़ो लॻायूं था त 3000 जे लॻभॻि जेको क़बाइली जहिड़नि जे आड़ में जेको आहे क़बाइली जहिड़नि सबबु जेको आहे वोट जेको कास्ट जेको आहे उहो घटि रहंदो। उहे 6 पोलिंगियूं जेके आहिनि जेको आहे इलेक्शन कमीशन वारनि जेके उहे तब्दील कयूं 6 पोलिंगियूं, उहे वाक़ई हसास हुयूं। जीअं ज़िक्र कयूं त अली हसन जतोई जी पोलिंग आहे या कर्नल इस्माइल आहे या ॿियूं पोलिंगियूं आहिनि जेके हसास हुयूं, उहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते ज़म कयूं आहिनि। हाणे ॾिसो न, जेकॾहिं जिन इलाइक़नि में क़बाइली जहिड़ा अचनि था त उहे उतां जा मक़ामी जेके जहिड़ीदार धुरियूं उहे किथे रोड ते किथे पहुचंदियूं, उन्हनि जी ज़िमेवारी केरु खणंदो। छो त असां वटि जेके बिरादरियूं आहिनि उहे बिरादरियूं पंहिंजनि सरदारनि खे ई नथियूं मञनि। जेकॾहिं सरदारनि खे मञनि हा त शायदि ही जेके क़बाइली जहिड़ा थियनि पिया इहे क़बाइली जहिड़ा न थियनि हा। इन में इंतिज़ामिया जो बि रोल आहे, सरदारनि जो बि रोल आहे। उन्हनि लोफर माण्हुनि खे केरु थो इन करे, उन्हनि खे सपोर्ट केरु थो करे, उन्हनि खे इहे सरदार ई सपोर्ट कनि था जेके क़बाइली जहिड़नि जे आड़ में बेगुनाह माण्हू क़तल कनि था। वरी जेकॾहिं असां पुलिस ते ईंदासीं त पुलिस पाण हितां जेको आहे उन क़बाइली इलाइक़नि में उन्हनि सां डील करे थी, हथियार उते पहुचाए थी, पुलिस ख़ुदि जेको आहे इहो धंधो करे। त हाणे जेसीं ताईं इंतिज़ामिया पंहिंजो घरु साफ़ु न कंदी, जेसीं ताईं सरदार पंहिंजो जेको आहे ज़ाती जेके आहिनि रंजिशूं हुन बिरादरी खां पंहिंजी बिरादरी खां ख़तमु न कंदा त शायदि ही टकार ख़तमु न थी सघंदा। जेकॾहिं इन में मीडिया जो बि किरदारु हुजणु घुरिजे, मीडिया जो किरदारु हुजे, इंतिज़ामिया जो किरदारु हुजे ऐं सरदार जो किरदारु हुजे त शायदि असां वटि क़बाइली जहिड़ा न थींदा।
जेको आहे सो अलाज गौस भाई ख़ान मार असां वटि अचे पियो ऐं लंच पार्टी रखियल आहे। उन खां पोइ PS 8 जो शहरयार ख़ान उमेदवार असांजो हितां जो, असां उन खे हेठि वाउंट कंदासीं। बाक़ी मथे असांजो पंहिंजो उमेदवार आहे जमियत उलमा इस्लाम जो मौलाना अब्दुल्ला साहब पोड़, असां उन खे वाउंट कंदासीं। हीअ कर्नल गजाणी उन्हनि जे मान में रखी हुई। जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां साईं अब्दुल्ला साहिब जी हिदायत थी त असां हेठि मथे उन खे वाउंट करे सघंदासीं। जे उन्हनि सां कंहिंजो इतिहाद थियो, जे उन्हनि सां कंहिंजो इतिहाद नथो थिए, मथे साईं अब्दुल्ला साहिब जी सपोर्ट कंदासीं, उन खे वोट कंदासीं ऐं हेठि पंहिंजो PS 8 जो शहरयार ख़ान उमेदवार आहे उन खे वोट कंदासीं। असांजे तक में मीर शहरयार ख़ान PS 8 जो उमेदवार आहे। असां उनजी भरपूर हिमायत करियूं था ऐं हर तरह सां उन्हनि सां कोऑपरेट कंदासीं ऐं असांजो मथियों वोट 198 साईं अब्दुल्ला पौड़ जो आहे ऐं इंशाअल्लाह कामयाब कराईंदासीं। शहरयार ख़ान जिंदाबाद, वोट असां उन खे ॾींदासीं। शहरयार ख़ान जी हिमायत कयूं था। असांजो राइस आहे असांजो वॾो आहे ग़ुलाम हैदर ख़ान पौड़, उनजी चवण में खोड़ सारा ॻोठ आहिनि जेके मां हाणे नाला कहिड़ा खणी ॿुधायां, बिल्कुलु फुल सपोर्ट कंदा शहरयार ख़ान मार जी। हा, असां JUI जी हिमायत कयूं था। असांजो पंहिंजो आलिम आहे साईं अब्दुल्ला पौड़, हालांकि उहो पौड़ त आहे, बहरहाल सभु क़ौमूं हुनखे सपोर्ट कनि थियूं। हिकु बाक़िरदार बासलाहियत जेको आहे शख़्सियत आहे। तव्हां ॾिठो आहे त शिकारपुर में PP जा केतिरा MP थिया आहिनि। मीर बाबल ख़ान जो भाउ मीर आबिद ख़ान भयो, उहो MP रहियो। उन खां पोइ सिराज दुरानी स्पीकर रहियो। उन खां पोइ इम्तियाज़ अहमद शेख MP रहियो। पर हिननि जी कारकर्दगी शिकारपुर में तव्हां पाण ॾिठी आहे। ॿी त छॾ जेको ग़रीब खे इलाजु मिलंदो आहे इस्पताल में, उहे इस्पतालनि जूं हालतूं तव्हां पाण ॾिठियूं आहिनि त सिर्फ़ु डॉक्टरनि खे रेफर करणु अचे थो, बाक़ी ॿियो कुझु बि न। ॾाढी ख़ुशी आहे जो असांजे तक में मार आयो आहे 20 सालनि खां बाद में। अॻु में हिन जो वालिद साहिबु गौस बुश ख़ान हुयो, असांजे हिन तक मां खटे वियो, पर पोइ असांजा नसीब कुझु घटि हुया जो वरी तक फेराए विया। पोइ असांखे त वॾी ख़ुशी आहे जो अॼु शहरयार ख़ान मार असांजे तक में आयो आहे। ऐं असांजा सुठा माण्हू जेके असांजा अॻुवान आहिनि, ग़ुलाम हैदर ख़ान वारा इहे जेके आहिनि, असां उन्हनि सां गॾिजी वोट ॾियूं था ऐं वोट ॾींदासीं जज़्बात सां। ऐं अलाह कंदो असांजे हिन तक मां शहरयार ख़ान खटे वेंदो। ॾाढा ख़ुशि आहियूं हुन मां। जी हाणे उहे आया ई न आहिनि हिन वक़्त ताईं। उमेदु जहिड़ी असां जी बि कोन उन्हनि में हुई त पोइ उहे बि असां में हाणे न रखंदा। न आहे असां वटि उहे अचनि कोन था, न आया बि असां उनखे सोच जो जवाबु ॾींदासीं त असांखे न तव्हां कुझु ॾिनो न पतो हेॾो जिदोजहद करे तव्हांखे। साईं उहा त हाणे जेके तरजा आहिनि जेके असांजे वेझड़ाई में आहिनि उहे ई ॼाणनि था त कंहिंजी अहमियत आहे कंहिंजी न आहे अहमियत। बाक़ी इहे रोल जेके हूंदा आहिनि उहे रोल ई रहंदा। असां सां सभु गॾु आहिनि, मां त चवां थो सभु गॾु आहिनि। बाक़ी हाणे उहो ख़ालिद खे ख़बर आहे त हले केरु उन तां न आहे, माण्हू जेको चवण वारी वात न बंदासीं। नाज़रीन, ॻोठ हैदर जी रवाज़नि ऐं ॻोठाणियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त GD अॻवान खे असां भरपूर माली मदद ऐं वोट जी सहकार कराईंदासीं ऐं पूरो ॻोठाणे हितां ज़िफ़ा मर्द असीं GD अॻवान खे कामयाबु कराईंदासीं। जॾहिं त मथो वोट जेको आहे उहो असांजो JUI अॻवान मौलाना मोहम्मद पौड़ साहिब खे ऐं हेठो जेको आहे GD अॻवान शहरयार ख़ान मार खे वोट कराईंदासीं ऐं कराए इंशाअल्लाह तो कामयाबु करे असेंबली पुॼाईंदासीं। कैमरामैन अली मिर्ज़ा गॾु अकबर इनकलाबी सिंधी न्यूज़ कानपुर।